अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं यानी हसन अब्बासी, किताब आहे ज़ेबुन्निसा, तवील कहाणी, कहाणीकार महमूद मुग़ल, क़िस्त 9। कलाक खां बि पहिरीं हू अची वियो हो। घंटी वॻी हुई त नसीबा दर ते वई हुई। मूं अङण में पंहिंजो हंधु विछायो पिए। घंटी वॼण साण ई सम्झी वई हुअसि त केरु अची सघे थो। परियां रज़ा ऐं शाहीना मानी खाई रहिया हुआ। दर खुलियो ऐं डॉक्टर जो आवाज़ु आयो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अचो डॉक्टर साहिबु। नसीबा खेसि अङण में वठी आई। हुन मूंखे सलाम कयो, सलाम वालेकुम। मूं बि उन महिल ई खेसि सलाम कयो हो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हुन वरंदी ॾिनी। ॿारनि ॾे निहारियईं, छा हाल आहे? डिनर पियो थिए छा? ॿारनि हाकार में कंधु लोॾियो। हा, रज़ा वरंदी ॾिनी। शाहीना चुप हुई। तबियत त ठीकु आहे न? हुन शाहीना ॾांहुं निहारियो, जंहिं हाकार में कंधु लोॾियो। अमां किथे आहे? हुन मूंखां पुछियो। अंदरि आहे। होश में आहे? जी। छा प्रॉब्लम थियो आहे? पहिरीं हिते ॿुधायो त पोइ मां अंदरि वञा। मासी घंटीअ जो आवाज़ु ॿुधी ॿाहिरि निकिती हुई। अची वियो डॉक्टर साहिबु, अस्सलाम वालेकुम। हू मुरकियो। अव्हां जी धड़कन तकिड़ो घुरायो। मासी शर्मिसार थी वई। हू सम्झी वियो। मज़ाक पियो कयां, मतिलबु इट्स ओके। वरी मूं ॾांहुं ध्यानु ॾिनई। बेस ॿुधायो, छा थियो आहे? नसीबा खेसि मूं वारे विछायल हंध ॾांहुं इशारो कयो, हिते वियो। हुन खट भरिसां रखियल मूड़ो छिकियो ऐं वेही रहियो। जी। मासीअ वटि शायदि सभु ॻाल्हियूं गुम थी चुकियूं हुयूं। हूअ अंदरि हली वई हुई। दौरा पवनिसि था। हाणे त सामान बि लिकाइण लॻी आहे। मूं ॻाल्हि शुरू कई। हू माठि कयो ॿुधंदो रहियो। सॼो किसो कंदे मां बीठी हुअसि। हुन बि वेहण लाइ कोन चयो। नसीबा पाणीअ जो गिलास भरे ट्रे में खणी आई हुई, जेको बि हुन उन ई हाल में खट ते रखियो हो। मूं हुन सां ॻाल्हि कई पए त हू उथी खड़ो थियो। हलो मरीज़ वटि। नसीबा फिरी आई। ॿारनि पोयां थांव खयां ऐं रंधिणे ॾांहुं हलिया विया हुआ। असां टई अंदरि घिड़ियासीं। हू अमां जे पासे खां वेही रहियो हो। अमां बसि वरी लातालुक हुई। हिन डॉक्टर खे ॾिठो बेज़ारीअ मां। वरी मुरकी ॾिनो आई। डॉक्टर माठि कयो खेसि ॾिसंदो रहियो। उहा वरी संजीदा थी वई हुई। मथे में सूरु आहे? डॉक्टर हिकदमि पुछियो। ॾाढो, सफ़ा फाटे थो। अमां बि हिकदमि बणाणियो। कॾहिं खां? 2 महीना थिया आहिनि। लहे नथो। सालनि खां आहे? ईअं कीअं लहंदो? दवा खाधी आहे? हिकिड़ी मण दवाउनि जा खाधा अथनि। पोइ का लॻे नथी? न को? निंड अचे थी अमां? डॉक्टर संदसि कराई झली। अमां सट ॾिनी। छॾ। हिकदमि डॉक्टर जो मुंहुं सख़्तु थी वियो। खेसि ॼण हुन सट जो अंदाज़ो हो। हुन कराई मज़बूतीअ सां झली हुई। अमां जो ज़ोर संदसि कराई छॾाए न सघियो। छॾ मूंखे। बुख़ारु ॾिसी वठां। डॉक्टर मुरकियो। बुख़ारु कोन्हे। ॾिसण में छा आहे? जॾहिं न आहे त छा ॾिसणो? हुन वरी ज़ोर ॾिनो। डॉक्टर जी मुर्क गुम थी वई। डॉक्टर आहियां, ॾिसणु ॾियो। जे घणो रोक कंदो त बेहोश कंदोमांव। संदसि आवाज़ में अजीब धड़को हो। लॻ में अमां कुझु चवण ई वारी हुई, पर ॼण हुन पंहिंजी ॻाल्हि खे घुटे छॾियो। ॿांह खे सट ॾियणु बंदि कयईं। डॉक्टर बि हथ खे ढरो छॾे ॾिनो ऐं नब्ज़ ॾिसणु लॻो। अमां खेसि ॾिसंदी रही। हिन कराई छॾी। बुख़ारु न आहे। चयो त हुउमि। ॾिसणु ज़रूरी हूंदो आहे अमां। थोरो वात खोलियो। छो? वरी सुवालु। चेक करिणो आहे, ॿियो छो? अमां वात खोलियो। डॉक्टर ओचितो खीसे खे हथु हयूं। अड़े, टार्च त इस्पताल विसारे आयो आहियां। हुन मूं ॾे निहारियो। टार्च आहे घर में? मोबाइल में आहे। अड़े हा, उहो त मूंखां विसरी वियो। हुन अमां ॾांहुं निहारियो। मोबाइल आहे अव्हां वटि? न को? हुन अखि जो इशारो अहिड़े नमूने कयो जो अमां खे अंदाज़ो न थियो। मुड़ी सभिनी खे ॾिसी चयाईं, ॿियो कंहिं वटि आहे? सभिनी नाकार में कंधु लोॾियो। मुरकियो, मूं वटि आहे। उन में टार्च न आहे। तूं डॉक्टर आहीं? तो वटि टार्च न आहे। अमां खिली। आई माई, डॉक्टर ॾिसो, सामान कोन अथसि, आयो आहे ॾिसणु। सामान हुजणु ज़रूरी थोरे ई हूंदो आहे अमां।
कंहिं कंहिं महिल त हथ ख़ाली हूंदा आहिनि, ओचितो अचिबो आहे। सामान हुअणु घुरिजे अबा। अमां हिकदमि संजीदा थी वई। हुअणु घुरिजे, पंहिंजो सामान पाण वटि रखणु घुरिजे। तव्हां रखंदा आहियो? छो न, मां त सभिनी खां अलॻि रखंदी आहियां। कहिड़ो सामान? तोखे छो ॿुधायां? उहा मुर्की। ॿुधाईंदव कोन त सिखंदुसि किथां? मरीज़ जो इलाजु किथां कंदुसि? अमां खेसि गौर सां ॾिठो, ॿ घड़ियूं सोचे चयाईं, मूं वटि बि मेडिकल जो सामान आहे, मां बि डॉक्टर आहियां। अरे वाह, हू खिलियो। माना मूंखे जंहिं सामान जी ज़रूरत आहे उन लाइ त मूंखे मोटी वञिणो ई न पवंदो, सभु कुझु अव्हां वटां मिली वेंदो। कैंची हूंदी अव्हां वटि? छो न? अमां हिकु वॾी मुर्ख ॾेई खेसि ॾिठो। छो न हूंदी, डॉक्टर आहियां। उहो सिधी थी वेठी, विहाणे खे हथ में खयईं, सिधो कयईं, पासे खां छिव खे ॾिनल ॻंढि खोलियाईं ऐं अंदरां लिकायल कैंची कढी डॉक्टर खे ॾिनाईं। अचे वठि। असां सभिनी जा वात फाटी विया हुआ। हुन सामान विहाणे में लिकायो ऐं असांखे अंदाज़ो बि न हो। हुन विहाणे मां स्केल्पर ऐं फारसेप बि कढियो। हीअ बि वठि, कमु ईंदई। थैंक यू, डॉक्टर मुर्कियो। उहा बेज़ार थी वई। कुझु पूरो करे अची त वापसि उते रखी छॾिजांइ, ऐं हा, हिननि खे न ॿुधाइजांइ। हुन असां ॾे बख़ीलीअ विचां ॾिठो ऐं खट ते लिटणु लॻी। हाणे तूं वञु, मूंखे सुम्हणो आहे। हथनि में स्केल्पर, फारसेप ऐं कैंची खणी डॉक्टर उथी खड़ो थियो ऐं सभु ॿाहिरि निकिरी आयासीं। अजीब ड्राप सीन थी वियो हो। सॼे किसे जे ख़ात्मे में कुल 5 मिंट बि न लॻा हुआ। अलाए केतिरा कलाक उन फ़िक्र में कटिया हुआ। साह खे केॾी होरा खोरा लॻल हुई, उहो सम्झ में ई न पई आई। ऐं हिते हुन कुझु ई लम्हनि में सभु कुझु सिधो करे वरितो हो। ॿार अङण में ई वेठल हुआ। हू उन्हनि वटि बीही रहियो। सुभाणे खां स्कूल वेंदव न? जी सर, रज़ा वराणियो। शाहीना सदाईं वांगुरु मुरकंदी रही। फर्स्ट क्लास। हाणे ठीकु आहियो? कमु शुरू, बिस्मिल्लाह। मासीअ खेसि इशारो कयो। 2 मिंट वियो, चांहि जो कोप पी वठो। न, मूं अञा मानी बि नाहे खाधी, चांहि पी न सघंदुसि, महिरबानी। मानीअ जा 2 गिर खाई वठो। मासीअ पाण संभालियो, तयारु आहे, उन जी ज़रूरत न आहे। हू मुर्कियो। मरीज़ पोइ ते छॾे आयो आहियां, उन वटि पहुचणु ज़रूरी आहे। हूअं बि मानी हुते रखी आयो आहियां, मतिलबु तयारु आहे। ॿाहिरि निकिरंदे निकिरंदे बीही रहियो। मूं हिननि खे हिन महिल कुझु न चयो, बसि कमु थी वियो त निकिरी आयुसि। हूअं ई मज़े में न आहिनि। निंड वारी दवा ॾेई छॾियो न, सुभाणे ॾिसी वेंदुसि, न त पोइ शहर वञण जो बंदोबस्तु करिणो पवंदो। हुन ॻाल्हि जारी रखी। हिन महिल हुननि सां कुझु बि ॻाल्हाइणु मुसीबत खे दावत ॾियणी आहे। हिननि सां ज़िद न कयो। ॻाल्हि खे ॻाल्हूड़ो ठाहींदासीं त मुसीबत थी वेंदी। ज़हनी दॿाउ शदीद अथनि ऐं कुझु बि करे सघनि थियूं। लॻे पियो दवाऊं असरु न पियूं कनि, मटाइणियूं पवंदियूं। तव्हां मटाईंदव या शहर वारो? मासीअ पुछियो। शहर वारो मटाए त चङो थींदो। हू मुर्कियो। केस हुनजो आहे न, जे मूं मटायो त वरी सॼो इलाजु मुंहिंजो हलंदो। पोइ तव्हां इलाजु कयो, नसीबा चयो। न, तकड़ि चङी न आहे। हुन नसीबाना निहारियो। हर डॉक्टर न मटाइबो आहे। अव्हां खां थी सघे त वरी बि हिकिड़ो भेरो शहर वञी ॾेखारे अचो, पोइ ॾिसूं था त छा थो थिए। तव्हां सुभाणे त ईंदा न? मूंखे फ़िकिर हो। बिल्कुलु ईंदुसि, अची आराम सां ॾिसी वेंदुसि। हिकु त हिन महिल राति आहे, ॿियो वरी इलाही हाइपर आहिनि, ऐं टियों त ॿार घर में आहिनि। उहो सभु मुनासिबु न आहे। सुभाणे ॾींहं जो अची वेंदुसि, पोइ ॾिसूं था, अलाह ख़ैरु कंदो। उहो मासीअ ॾांहुं मुड़ियो। इजाज़त घुरां थो, अलाह भाई। मासी थोरी हॿकी। अव्हां जी फीस डॉक्टर साहिबु? संदसि मुर्ख वधीक कुशादी थी वई। तव्हां नथा ॼाणो मूंखे? अमां न वठंदो आहियां। तव्हां नथा ॼाणो मूंखे? मां न वठंदो आहियां। ऐं हूअं बि मूं कयो ई छा आहे? ॾिठो त हथ मांसि कोन, पोइ फीस कहिड़ी? न पर वरी बि अव्हां तकलीफ़ कई आहे। सोचण लाइ महिरबानी। हुन सभिनी खे हिकु हिकु निगाह ॾिठो। अलाह हाफ़िज़। बिना कुझु ॿुधण जे हू जीअं तेज़ीअ सां आयो हो तीअं हलियो वियो। दर जे ताकनि ॿुधायो पए त हू हलियो वियो आहे। असांजे चपनि रुगो भुणभुण कंदे खेसि ख़ुदा हाफ़िज़ चयो। असां 3 ई अची मुंदियूं हुयूंसीं। अमां खे निंड अची वई हुई। हूअ बि शायदि अख ॿूट खेॾी खेॾी थकिजी पई हुई।
अलाए छा ॿारनि खे अलॻि आराम हो। असां टिनी पट ते तोरी विछाए मानी पिए खाधी। चरियो आहे। मासी असां ॾांहुं निहारियो, सफ़ा चरियो। मतिलबु मूं पुछियो। हाणे टको बि नथो वठे त कमाईंदो अंगूठो? त उन में चरियो थी पियो? नसीबा पुछियो। ॿियो न त अहिड़ा कम सवां कंदा आहिनि छा? मासीअ पाणीअ ढुक भरियो। हूअं ई बि चरियनि जा डॉक्टर पाण बि अधु चरिया ई हूंदा आहिनि। अई अमां ख़ैरु घुर। नसीबा माउ ॾे कुरड़ी निगाहनि सां ॾिठो। अमां खां फीस न वरिताईं त चरियो थी पियो। जे चरियो आहे त घुरायो छो हुएसि? न अचे हा त ईअं उहे सामान मिलनि हा छा? मासी बेसाख्ता चयो। त पोइ बाक़ी? हिकु त हुन मदद कई, ॿियो असां पिया खेसि लक़ब ॾियूं। नसीबा जो मुंहुं सुॼी वियो। लक़ब कोन था ॾियूं मां। मासी बि चिड़ी पई। माई संदसि अकुल ते पई ॻाल्हाए में। वठे टको बि नथो त जीअंदो कीअं? त मरी वियो आहे छा? संदन बहस ते मूंखे खिल अची वई। मासी अजायो पियो विड़ो। नथो वठे त हली कुझु ॿियो ॾेई ईंदासींसि। छा? हुन हैरत सां ॾिठो। को तोहफ़ो? मूं ॿिन्हिनि ॾे निहारियो। का सूखड़ी? असीं बि सुभारा थींदासीं, अहसान बि लही पवंदो। हू वठंदो? नसीबा निहारियो। छो न वठंदो? मासीअ ॾिठुसि। न को, मूंखे नथो लॻे। माॻई चिड़ी न वञे। जेको फीस नथो वठे सो तोहफ़ो छा वठंदो हूंदो? अलाए छो माठ थी विया हुआसीं। बाक़ी कयईं सो मिंट जहिड़ो जादू कयईं शमा ते। कीअं कढायोसि? हाणे उहो कमु आहे हुनजो। मासी मूं ॻाल्हायो। नफ़्सियाती माहिर आहे त उहो सभु त ईंदो हूंदुसि न करणु। आई माई चङी त ठीकु थी, पर ईअं मिंटनि में करणु? वाह वाह भायां थी त 10 मिंट बि त कोन तरसियो पाण वटि। हा 10 मिंट ई लॻियसि। हाणे नसीबा माउ जो वारो वठायो। मथां वरी मासीअ खे कुझु चयईं बि कोन। उहो पई हाणे अंदरि खोंगरा हाणे। उहो त ख़ैरु निंड जी दवा जे करे आहे, मूं चयो। ईअं हिकदमि नसीबा हैरान थी। ज़ेबुल कंहिंजो कीओ कीतो न विञाए। उहा ई मासी जहिड़ो निंड में पई जाॻंदी आहे, हाणे कीअं अलूट लॻी पई आहे। थोरो फ़र्क़ु त ॾिसो न। अहिड़ो छा करे वियो आहे डॉक्टर? उहो ई त मां चवां थी न, मासीअ चयो। जादूगर आहे, जादूगर। असीं भला छो पिया हुनजी साराह जा ढुक भरियूं? मूंखे अलाए छा थी वियो। हलो भला जे मरीज़ बहितर थियो त उहो त संदसि कमु आहे। मुफ़्त में? हा मुफ़्त में? नसीबा पुछियो। न त असां चयो अथसि छा त पैसा न वठे? मासीअ त ॾिनसि पई। मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो। मासीअ असां ॿिन्हिनि खे टोकियो। मुंहिंजे ख़्याल में त हुन खां ई इलाजु करायूं। हुन असां ॿिन्हिनि ॾे निहारियो। हुनखे सम्झ में अचे थो मामिलो। हाणे कुझु मिंटनि में ईअं मामिलो सम्झ में अचणु कुझु अजीब आहे मासी। मूंखे ज़िदो अलाए छो। भली सुभाणे ॾिसोसि, अमां खे आराम सां ॾिसे छा थो चवे, पोइ को फ़ैसिलो कंदासीं। तकड़ि त मां बि न पई कयां वड़। मासीअ वराणियो। अधो अकबर बि अचे या घटि में घटि हुन सां फ़ोन ते ॻाल्हि कजे, ॾिसूं हू छा थो चवे, पोइ था को फ़ैसिलो कयूं। बाक़ी हाणे तूं बि अखि पटियल रखजांइ। हुन वरी कुझु अहिड़ो ख़तरनाक करे वरितो न त जान छॾाइणु मुश्किल थी पवंदी। मुंहिंजी अखि तोखे पटियल नथी लॻे छा मासी? मूं हिकदमि चई ॾिनो। मासी मूं ॾांहुं निहारींदी रही। मुंहिंजो मतिलबु उहो हो छा मां? न पर मूंखे त ईअं लॻो। मूं चयो। तूं कुझु रुखी न आई थी वई ज़ेबुल? मासीअ पुछियो संदसि लहजे में ॾुखो। मूंखे ॾाढी तकलीफ़ थी। छा थियो हो मूंखे जो मां ईअं पई ॻाल्हायां? डॉक्टर जे अचण सां मूं ते उहो कहिड़ो असरु थियो जो मूंखे पंहिंजी कैफ़ियत पाण सम्झ में न पई आई। उहो ईअं हो छा जो हुन मुंहिंजो आवाज़ु न सुञातो ऐं मूंखे बेइज़तीअ जो अहसासु थियो? या मथां वरी हुन हिकदमि अचण खां इनकार कयो ऐं पोइ मासीअ जे उगरे लहजे ते हा कई हुअईं? छा मूंखे इहो सभु कुझु ख़राबु लॻो? छा मुंहिंजो लहजो वाक़ई ख़राबु थी वियो? मूं पाण संभालियो। शर्मसारी अचां। मासी हनीफ़ा जा हथ झलनि। मासी छा चवां मां? शायदि अमां जे हाल मूंखे बेहाल करे छॾियो आहे। मां भला तव्हां सां उघरो कीअं थी ॻाल्हाए सघां? मासी ॼण हिकदमि ठरी वई। हुन मूंखे भाकुर में भरे वरितो। न ॾींहुं मड़, मुंहिंजो उहो मतिलबु न हो। अलाए छो तूं रुखी लॻीअ त मूं चई छॾियो।
संदसि भाकुर में मुंहिंजे आलियुनि अखियुनि सां मुंहिंजो लहजो बि आलो हो। मासी मूंखे लॻे थो त मां बि चरी थी वेंदसि। अबे जी फ़ोन न आई हुई। इंतज़ारु हो जेको ॼणु छिके में टंगियल हो। उहो ई राति जो वॻड़ो मासी ऐं नसीबा वञी चुकियूं हुयूं। उहो ई अङण राति अधी को चंड हवा ऐं मां हुअसि। ॾाढो रुअण पिए आयो। हयाती एॾी बेवस थी वेंदी उहा कॾहिं सोच ई न आई हुई। वेठे वेठे छा थी वियो, वेठे वेठे छा थी वेंदो आहे। साम्हूं वारी शइ नज़र न ईंदी आहे ऐं जेको साम्हूं न हूंदो आहे उहो ॼणु हियांव ते मुंहुं पियो ॾरींदो आहे। केॾी न सवलाईअ सां अमां जे कयल ड्रामे जो ड्राप सीन थी वियो हो। हुन ड्रामो न कयो हो, पर सूरत हाल बहरहाल ड्रामे जहिड़ी हुई। कुझु बि थी सघियो पए। सॼो घर ॻोल्हियो हुयोसीं ऐं जबल खोटण खां पोइ कुओ निकितो हो। डॉक्टर हेतिरी देरि जो मसइलो 2 खां 3 मिंटनि जे ॻाल्हियुनि में हल करे वियो हो। हीअ ॻाल्हियूं बि केॾियूं न अजीब हूंदियूं आहिनि। ॻाल्हाइण बि केॾो न कमाल हूंदो आहे। के माण्हू सॼी जमार पिया ॻाल्हाईंदा आहिनि ऐं हुननि जी हिकिड़ी बि ॻाल्हि सम्झ में न ईंदी आहे। कंहिंजी सिर्फ़ु नक मां निकितल हू यादि रहिजी वेंदी आहे। उहो बि यादि रहंदो आहे त उहो इक़रार हो या इनकार हो। दिलि फाटी पई, सभु कुझु यादि पिए आयो। भाउ, स्कूल, निभागो लालण, संदसि हरकतूं, मेलो, जाऊअ जी आख़िरी उछातरी निगाह मथां अमर जो चरियो थियणु, सामान लिकाइण, लातालुकी, ॿारनि जो दर्द, बसि छा हो जेको यादि न पिए आयो। अकेलाइप वधी वई हुई। दिलि चवे पई रड़ियूं कयां, सॾ कयां, सभिनी खे ॿुधायां मां चरी पई थी थियांव। मुंहिंजो कुझु कयो, को दरमान कयो खुदारा, हीउ दर्द हाणे बर्दाश्त नथो थिए। दिलि चवे घिटीअ में निकिरी वञा, नसीबा खे फ़ोन कयां, डोड़ी संदसि घर वञी खेसि वठी अचां, या उते ई मासी हनीफ़ा जे भाकुर में गश थी किरी पवां। मूं ॻोढ़ा रोकण न पियो घुरिया। उहे हलंदा रहिया। सुॾिका वधी रहिया हुआ। मां ॼणु पंहिंजे आपे में न हुअसि। अलाए छा हली रहियो हो अंदर में जो मूं आवाज़ु ॿुधो, आपी पाणी। शऊर ॾे मोटियसि त ॾिठुमि रज़ा हो, हथनि में पाणी गिलास हुअसि। हिन लाइ केतिरी देरि खां मूंखे ॾिठो पिए, रोंदे चुप चुप करे पाणी भरे आयो हो। मुंहिंजो दर्द शदीद थी वियो। ॿुॾंदड़ खे ॼणु कख जो को सहारो मिली वियो हुजे। मूं छिके खेसि सीने सां लाथो। हू बि मूंखे चिंबड़ी पियो। अदा यादि थो अचेव न आपी। हू बि रोई पियो। असां ॿिन्ही हिक ॿिए खे भाकुर में जकड़े छॾियो। मूं वटि को बि जवाबु न हो। मुंहिंजो कंधु हाकार ऐं नाकार ॿिन्ही में बसि लुॾी रहियो। अची वेंदो, हुन मूंखे वधीक चिंबड़ंदे चयो। अलाह कंदो, ज़रूरु अची वेंदो। तूं एॾो ॾुख न कर। ही नंढड़े ॿार जा जुमिला हुआ। दिलदारी हुई। असीं सभु केॾो तेज़ीअ सां वॾा थी रहिया हुआसीं। मूं हाकार में कंधु लोॾियो। इनशा अल्लाह। पाणी पी न। हुन गिलास वरी खयो जेके मूंखे भाकुर पाइण महिल हुन खट ते रखियो हो। मूंखां उस गिलास वरितो ऐं सॼो हिक ई गीत में ख़ाली थी वियो हो। अलाए केतिरी उञ खणी मां हलंदी रही आहियां। कंहिं पंहिंजे पारां अलाए केतिरे अरसे खां पोइ कुझु मिलियो हो। अकेलाइप वरी मूंखे चितो करे विधो। सुॾका बीठा ई न पिए। हू मूंखे परचाईंदो रहियो, बसि आपी बसि, रोअण बसि कर न। अलाए केतिरी देरि खां पोइ उहो तूफ़ान बीठो। नंढड़े ॿार जो सहारो अलाए केॾो वॾो हो। दिलि खे करार अचणु लॻो। पंहिंजाइप बि रब जी केॾी न वॾी नेमत आहे। अकेली त बसि संदसि ई ज़ात ठहे थी। अदा खे खणी विया आहिनि दुश्मन आपी। हिन ॼणु मूंखे सम्झायो पई। कहिड़ा दुश्मन? मूं ॾांहुंसि निहारियो। असांजा दुश्मन, असांजे घर जा दुश्मन। उहे केरु आहिनि, तूं सुञाणी? मूंखे अलाए छो ॻाल्हाइण जो जुनून पिए थियो। सुञाणा त मारियानि न। हिन जो लहजो गरम थी वियो। मूंखे उहो उघरो लॻो। ईअं नाहे चइबो रज़ा, एॾी वॾी ॻाल्हि नाहे कबी। ऐं हुननि जो एॾी वॾी ॻाल्हि कई, असांजो अदा खणी विया आहिनि। ईअं न सोचिबो आहे। थी सघे थो उहो पाण वियो हुजे। पाण ईअं ई हलियो वियो। सामान बि कोन खयाईं। हीउ नंढड़े ॿार जो दिमाग़ु हो। हुनखे कंहिं उहो सेखारियो हो। स्कूल में हू हिन हादसे खां पोइ को घणो अरसो कोन वियो। अमां ठीकु न हुई
त हिननि सां ॻाल्हाईंदे बि कोन हुई। नसीबा, मां ऐं मासी हनीफ़ा अहिड़ो को ज़िक्र कोन कंदा हुआसीं। पोइ हिन उहो सभु किथां पिए आंदो, तोखे कंहिं ॿुधायो आहे? उहो पुछी वरितमि। हुन वॾनि जे खट जे वाण खे खोटींदे चयो, मां सोचे नथो सघां छा। हैरत अंगेज़ राति हुई। हैरतुनि जा दस्तरख़्वान त असांजे घर में अलाए कॾहिं खां विछाइजी विया हुआ, जंहिं ते भांत भांत जो खाधो रखियलु हो। रुॻो ढकणु लाहिण जी देरि हुई। अॼु हुन जो ढाको खुलियो हो। अबे सां कावड़ आहे चाचे कयूं वारनि जी, सभु चवनि था। उन अदा खे ग़ाइबु कयो आहे, अलाए केॾांहुं खणी विया आहे। हुनखे चाचा कयूम जी ख़बर हुई, माना खेसि लालण ऐं मुंहिंजे रिश्ते जी ॻाल्हि जी बि ख़बर हूंदी। ही छा छा ॼाणे थो, ॿारु आहे या हचा आहे? अबे सां चाचे कयूम जी छाते कावड़ आहे? हू चुप थी वियो। मूं खेसि चिताव पे ॾिनो। कावड़िया छाते आहिनि तोखे ख़बर आहे? मूं वरी पुछियोमांसि। कुझु घड़ियूं ख़ामोश रहण खां पोइ कंधु झुकाईंदे हुन चई ॾिनो, तो लालण सां शादी न कई न, उन ते कावड़िया आहिनि। हुन ॼण धमाको करे छॾियो। मां सॼी सरापजी वई हुअसि। हिननि ॿारनि खे सभु ख़बर हुई ऐं मूं सम्झो पिए त उहे कुझु बि नथा ॼाणनि। उहा मुंहिंजी नाइल्मी हुई या हुननि जी ज़हानत? मां सादी हुअसि, अलाए हू होशियार हुआ। भाउ नंढो हो मूंखां, पिश्तो हो, ॻाल्हियूं एॾियूं वॾियूं पियो करे। इहो सुठो कयो जो हुन सां शादी न कयव। किनू आहे सफ़ा? केरु? मां छिरकी पियसि। उहो लालण। किनू नाहे चइबो रज़ा, न त किने खे सुठो चइबो छा? हुन अखियूं मिचकायूं। सॼो स्कूल खेसि गुंडो सॾींदो आहे। फिल्मी स्टाइल में पियो सूटा हणंदो आहे। दबंग सॾींदो आहे पाण खे। हां, दबंग। हुन नफ़रत विचां उचारियो। मां हिकु ॾींहुं हुनखे मारींदुसि पई। मूंखे भाकुर में भरियो। चरियो आहीं छा? ईअं न सोचिबो आहे। त छा सोचिबो आहे? हुनजे करे असांजे घर ते ही मुसीबतूं टुटियूं आहिनि। हू पको पुख़्तो हो। ॻाल्हि अञा अलाए किथे वञे हा जो फ़ोन भुणकणु शुरू कयो हो। अबे जी कॉल अची वई हुई। फ़ोन विहाणे जे भरिसां रखियलु हो, साइलेंट हुई ऐं वाइब्रेशन ते हुई। रज़ा कई ऐं मूं ॾे वधायईं। मूंखां फ़ोन ऑन कंदे वाता निकिरी वियो। अबो आहे रज़ा। परियां बाबा जो आवाज़ु आयो। अस्सलाम वालेकुम अम्मा। वालेकुम सलाम बाबा। केरु पियो जाॻे तोसां? रज़ा आहे बाबा। छो हिन महिल ताईं जाॻे पियो? निंड फिटी वई अथसि शायदि। फ़ोन ॾींसि। मूं फ़ोन रज़ा ॾे वधाई। अबो तोसां ॻाल्हाईंदो। हुन फ़ोन वरिती। अस्सलाम वालेकुम अबा। परियां अबो कुझु ॻाल्हाईंदो रहियो। मूं त रुॻो रज़ा जा जवाब पिए ॿुधा। बसि अॼु निंड फिटी वई ईअं ई। जी, सुभाणे खां स्कूल वेंदासीं। न, सूरु न आहे, बिल्कुलु न आहे। वञूं त ख़बर पए। हा, वञी सुम्हां थो। आख़िरी जुमिलो चई हुन फ़ोन बि मूं ॾे वधाई। मां सम्झी वियुसि अबो खेसि सुम्हण लाइ चवंदो हूंदो। हू चुपचाप उथी वियो हो। फ़ोन मां अबे जो आवाज़ु आयो पए। हिननि जो ख़्यालु रखिजे भुल। ॿारनि जो एतिरी देरि ताईं जाॻणु चङो नाहे हूंदो। जाॻंदा न आहिनि बाबा। अॼु अलाए छो उथी आयो हो। तूं किथे आहीं? अङण में। हू सभु अंदरि आहिनि। जी। माणे कीअं आहे? ठीकु न आहे अबा। मज़ो न अथसि तबियत में। मां जल्दी मोटिणो आहे। जे देरि कयमि त ॿुधाईंदोमांइ। पोइ शहर ॾेखारे अचिजांइसि अॼु हनीफ़ा वारनि सां। जी अबा। उते डॉक्टर खे ॾेखारियो अथईसि? जी हा, उहो बि चए पियो त शहर ॾेखारे अचोसि। ठीकु आहे। उहो डॉक्टर केतिरो चङो आहे? मुनासिबु आहे। त बसि फ़िलहालु उन खे ॾेखारे। दवाऊं शहर वारे जो हलाए। मां सुभाणे ताईं तोखे वापसीअ जो ॿुधाईंदुमि। पोइ फ़ैसिलो कंदासीं त शहर वञिणो आहे या न। जी बाबा। शयूं कीअं आहिनि? ठीकु आहिनि। ॿियो सभु ठीकु आहे? ॿारनि जा ज़ख़्म बिल्कुलु ठीकु थी विया आहिनि? जी। तूं कीअं आहीं? मां ठीकु आहियां बाबा। अलाए छा हो हिन जुमिले में सभु कुझु पघिरजी वियो।
मेण जियां रिझी पियसि। आवाज़ ते क़ाबू न रहियो। जहिड़ी ओछंगार निकिरी वई। ठीकु आहियां बाबा, मां बिल्कुलु ठीकु आहियां। ओभर चङी तरह निकितो हो। रज़ा जे भाकुर कुझु कढियो हो। अबे जे आवाज़ ॿियो छिके वरितो हो। अबो परेशान थी वियो हो। अमा ज़ेबुल, छा थियो आहे? कुझु बि न थियो आहे बाबा। अला सची, बसि ईअं ई दिलि भरिजी आई। उहो पंहिंजे पाण खे संभालियो। सची ॻाल्हि कर, छा थियो आहे? उहो बेहदि फ़िक्रमंद हो। कुझु न आहे थियो सची। पोइ ईअं कीअं भुरी पईं? अलाए कीअं बाबा। ॻोढ़ा गलनि तां किरी रहिया हुआ। आवाज़ ते ज़ाब्तो थी चुको हो। अदी हनीफ़ा वारा तुंहिंजो ख़्यालु नथा रखनि छा? अलाए कीअं मुंहिंजे वातां निकिरी वियो। उहे तव्हां आहियो छा बाबा? पोयां माठ थी वई हुई। मूंखे जुमिले जी संगीनीअ जो अहसासु थी वियो हो। आई एम सॉरी बाबा, आई एम रियली वेरी सॉरी। न न, इट्स ओके। तूं ठीकु थी चवीं। मूंखे तोखे एतिरो अकेलो न करणु घुरिजे हा। न न, सभु ठीकु आहे बाबा, बसि मूं ईअं ई चयो। मां सुभाणे थो अचां। हिन कम खे हिते ई रोके थो अचां। न न प्लीज़, ईअं न कजो बाबा। मुंहिंजो उहो मक़सदु न हो। तव्हां जाऊअ खे हथु करे अचो प्लीज़। ईअं घर न अचो। ईअं अचण ई त नथो घुरां अमड़, बिना हुनजे, पर तोखे एतिरी तकलीफ़ ॾियण बि मूंखे ठहे थी चाहे। का तकलीफ़ न आहे, मूंखे हिते सभु ठीकु आहे। अला, पोइ तुंहिंजो हीअ हाल? मूं संदसि ॻाल्हि कटी। बसि अॼु लाइ ईअं छो थी आहियां बाबा, पर यकीन करियो हाणे ईअं कॾहिं न थींदसि। कुझु लम्हनि जी ख़ामोशीअ खां पोइ हुन ॻाल्हायो। पुट हूंदा आहिनि, पुट हूंदा आहिनि ज़ेबुल, ऐं धीअर। पर ईअं थींदो अथई त अलाए केतिरनि माण्हुनि जा पुट धीअरुनि जहिड़ा ऐं धीअरूं पुटनि जहिड़ियूं हूंदियूं आहिनि। मूंखे तो कॾहिं बि धीअ न ई लॻी। शायदि उन करे मूं तो ते भार घणो विझी छॾियो आहे। को भार न आहे बाबा, मां वॾी आहियां। उहो सभु मूंखे ई करिणो आहे। ॾिस, मूंखे सही ॿुधाए, जे ज़रूरत आहे त मां हलियो अचां। बिल्कुलु न, ज़रूरत जाऊअ खे घर आणण जी आहे बाबा, ऐं उहो कमु मूंखे ख़बर आहे त तव्हां करे सघो था। पोयां जी ॻणिती न कजो, मां संभाले वेठी आहियां। हा, पर ईअं न थियणु घुरिजे। तुंहिंजी हिमत टुटणु न घुरिजे। न टुटंदी इनशा। तूं मूंसां ऐं मां तोसां गॾु आहियूं ज़ेबुल निसा। अबे जो कंपोज़्ड आवाज़ उभरियो। ॾुख जे हिननि घड़ियुनि में माणे ज़हन विञाए वेठी आहे। कासिद मूं साण मथो हणे पियो थो, ऐं पोयां तूं आहीं जंहिं ते मां सॼो जहान छॾे आयो आहियां। अदी हनीफ़ा ऐं नसीबां जा लख थोरा, पर बहरहाल तुंहिंजी माउ तुंहिंजी ज़िमेवारी आहे। उहो तूं कॾहिं न विसारजांइ। मां तोखे ॼाणा थो, मुंहिंजो रूह आहीं तूं। अमा, तो में दम आहे। तूं मुंहिंजो औलाद आहीं, मुड़ुसु माण्हू थिजांइ। हीउ वक़्तु बि काटे ईंदासीं इनशा अल्लाह। मूं ॻल उघिया, जावेद जी का ख़बर पई आहे? किथे वेझो वञी पुॻा आहियो? बसि तूं दुआ कर, न्याणी आहीं। न्याणियुनि जूं दुआऊं धणीअ दर वेझो हूंदियूं आहिनि। तूं दुआ कंदी रह, मूंखे पक आहे त हू मिली वेंदो। मां दुआ छो न कंदसि बाबा? मुंहिंजो भाउ न आहे छा? अलाए छा चवणो हुअमि, अलाए छा पिए चयमि। संदसि आवाज़ जो दर्द बि कमाल जो हो। हिन महिल रज़ा जो जाॻणु का चङी ॻाल्हि न आहे ज़ेबुल। अॼु जाॻियो आहे बाबा, हूअं सुतल हूंदो आहे। उहो तोखे लॻंदो हूंदो ज़ेबा। अबे थधो साह खयों। थी सघे थो हू जाॻंदो हुजे ऐं तो साम्हूं उहो सभु ज़ाहिर न कंदो हुजे। ॿारु आहे बाबा। मुंहिंजो आवाज़ अलाए किथां पियो आयो। मूंखे पाण खे ॾाढो परां लॻी रहियो हो। हेॾी सोच हूंदसि। अबो ॼणु हल्को खिलियो हुजे। तूं कॾहिं तूफ़ान खां पोइ सटियल शयुनि खे गौर सां ॾिठो आहे ज़ेबा? उन में सभु शयूं शामिलु हूंदियूं आहिनि। जिते वॾा वॾा वण मुतासिर थींदा आहिनि, उते ई नंढा नंढा सला, गंद, गाह, काग़ज़, थेलियूं, छा न मुतासिर थींदो आहे। असांजे घर ते तूफ़ान आयो। तोखे छा थो लॻे? रुगो वणनि जा डार भॻा आहिनि? हा, रुगो माणे चरी थी आहे, या मां ॻोल्हा जे जहान में ग़रक़ थियो आहियां, या वरी रुगो तोखे धिड़को आयो आहे। सभु लुॾी विया आहियूं अम्मा, सभु। ॿार बि ॿार आहिनि त छा थियो? आहिनि त सासी न, दिमाग़ अथनि, सोच अथनि, सम्झनि सभु कुझु था। मुंहिंजे पासे माठ हुई, तबक रोशन थी रहिया हुआ। तूं ॿुधी पई ज़ेबुल? बाबा पुछियो।
मां छिरकी वियसि। जी बाबा ॿुधां पई। संदसि आवाज़ में हल्की मुर्क अची वई। अजायो तुंहिंजो मथो खाधमि, एॾी सम्झू आई, तोखे छा वेठो सम्झायां। एॾी सम्झू न आहियां मां बाबा, मां उभामी पियसि। एॾी न आहियां जेतिरी लॻां थी। मूंखे ॿुधाईंदा कयो, अला जेका ॻाल्हि तव्हां कयो पिया उनजी त मुंहिंजे फ़रिश्तनि खे बि ख़बर न आहे। तुंहिंजो ध्यानु न वियो हूंदो। ॿी का ॻाल्हि न आहे अम्मा। संदसि आवाज़ में शफ़क़त मोटी आई। पर मूंखे पक आहे त हाणे ध्यानु वेंदो। पंहिंजो ख़्यालु रखजांइ ऐं माणे जो अहवालु सुभाणे ॾिजांइ। जी बाबा। अला वाई बाबा। फ़ोन बंदि थियो त मुंहिंजे अंदर जी ज़ेबुल मूं ते खिलणु लॻी। हल माई, अकुल जी अकाबर त ॾिसो। पाण खे सम्झे छा पई, सम्झ में नंढो भाउ नथो अचेसि, माउ जी चिराइप नथी अचेसि, हालतुनि जो ॼार नथो अचेसि, ऐं हली आहे आकिर बणणु। वाह माई वाह। उहे टहक वधणु लॻा हुआ। मूं कननि में आङुरियूं विधियूं उथियसि ऐं डोड़ंदी अंदरि आयसि। उते सभु सुतल हुआ। रज़ा जे वेझो आयसि, उहो अखियूं बंदि कयल हो। हल्को सॾु कयोमांसि, रज़ा। हुन का बि वरंदी न ॾिनी। गहरी निंड सुतल हो। मुंहिंजी दिलि चयो हो सुतल न आहे। मुंहिंजे शऊर खे सुतल सम्झी रहियो हो। मां माठ करे ॿाहिरि अची वई हुअसि। पंहिंजो पाण ते बेएतबारी वधी वई हुई। घर खे तालो लॻाइणो पियो हो। नसीबा ऐं ॿार स्कूल हुआ। मासी हनीफ़ा खे घर ते ईद जा कपिड़ा मालिकनि खे ॾियणा हुआ। अम्मा जो ॾेखारणु ज़रूरी हो। मां खेसि इस्पताल डॉक्टर वटि वठी आई हुअसि। इस्पताल में उहा ई रश हुई। उन मरीज़नि खे ध्यानु ॾिनो पिए। पर्ची कटराए वेठासीं। हुन परियां ई दर खुलण ते ॾिठो त असीं वेठा आहियूं। शनासाईअ जी लहर संदसि चहिरे ते उभिरी। मां अम्मा खे ईअं ई वठी वेठी रहियसि। वारो आयो त असीं अंदरि घिड़ियासीं। अस्सलाम वालेकुम अम्मा। हुन ज़ोर सां अम्मा खे सलाम कयो। अम्मा खेसि का लिफ्ट ई न कराई। मूं ॾांहुं बेज़ारीअ सां ॾिसंदे पुछाईं, किथे विया? अस्सलाम वालेकुम। मूंखे सलाम कयो। वालेकुम सलाम। हुन जवाबु मूंखे ॾिनो, पर संदसि सॼो ध्यानु अम्मा ते हो। अचो हिते वियो। हुन स्टूल ॾांहुं इशारो कयो। अम्मा कुर्सीअ तरफ़ हली वई। मां त हिते थी विया। हल्की मुर्क डॉक्टर जे चपनि ते आई। ठीकु आहे, अव्हां उते ई वियो। हुन मूं ॾांहुं निहारियो। राति कीअं गुज़री? आराम में हुई। तव्हां वियो त पोइ सुम्ही रही हुई। मूंखां थो पुछी या हुन खां? अम्मा विच में ॻाल्हायो। ॿिन्ही खां। छो? छाकाणि त ॿिन्हिनि जी राति गुज़री हूंदी न। हू वरी मुर्कियो। मुंहिंजो हुन सां छा? छो? हुन मूं ॾांहुं ॾिसी वरी अम्मा ॾे ॾिठो। हीअ तव्हांजी कुझु न थिए? छा थिए मुंहिंजी? अम्मा मूंखे ॾिठो। ॾिसो, गौर सां ॾिसो। छो ॾिसांसि? अम्मा खुंडी थी वई। तूं मूंखे हुकुम छो पियो ॾीं? तूं आहीं केरु, हुकुम ॾियण वारो? डॉक्टर संदसि वेझो वञी वेठो। अम्मा पर भरी थी, पर उथी कोन। मां अव्हां जो डॉक्टर आहियां जो। छा थियो आहे मूंखे? ॾटी मुटी आहियां। काल्ह तव्हांखे मथे में सूरु कोन थियो, अधु मथे में, त मां ॾिसणु आयो हुउसि न। किथे? तव्हांजे घरु। मुंहिंजे घरु? उते छो? हुनजा सुवाल वधिया पिए। डॉक्टर मूं ॾे निहारियो। राति छिरक त कोन हुअन? अम्मा भुल ॾिनो। छिरक त एॾा जो बसि कान्हे। अई मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो। छिरकनि में त मुंहिंजो को जवाबु न अथई। हुन डॉक्टर जी बांह झली। सॼी राति पिए छिरकियसि। छिरकां। डॉक्टर खेसि मोहबत सां ॾिठो ऐं चयाईं, तव्हां वियो, मां अचां थो। ॿाहिरि निकिरी हुन मूंखे इशारो कयो। मां ॿाहिरि निकिरी आयसि। अम्मा ईअं ई उते वेठी रही। संदसि सवाल या त शुरू थियनि पिया या ख़तमु थी पिया वञनि। अलाए छो हुओ खेसि, अलाए छा हो खेसि जो डॉक्टर जो मुंहुं संजीदा थी वियो हो। हुननि खे दौरनि जी हालति आहे। उन में मूंखे लॻे थो त सुई हणी पवंदी। कहिड़ी? आहे आराम ऐं इलाज जी। अव्हां खे लिखी ॾींदुसि जेका हणंदुसि। बेहोश त कोन थी वेंदी? घर ताईं न, घर वञी मतां निंड अचेनि, उते हली हणंदव। किथे? घरु। कन्फर्म नथो चई सघां। ॾिसां।
अम्मा जी हालति मज़े जी न हुई उहा त हुनखे बि ख़बर हुई ऐं मूंखे बि, पर अलाए छो गुफ़्तगूअ जो उहो छेड़ो हथु अची न रहियो हो। हुन मूं ॾांहुं निहारियो, शहर जे डॉक्टर में केतिरो वेसाह अथव, वेसाह केतिरो हूंदो आहे, उहा ई त ख़बर नाहे पवंदी। वेसाह जो वज़न न तोले सघिबो आहे, न खणी। उहो चई कोन थो सघिजे त कंहिं ते वेसाह अधु पाव आहे, कंहिं ते 1.5 किलो। जे हूंदो आहे त हूंदो आहे, न त न हुजे त सभु सवाल बेकार थी वेंदा आहिनि। अम्मा खे अबो ॾेखारे आयो हो। मूंखे डॉक्टर जी घणी ख़बर कान्हे। डॉक्टर बि वेसाह जो हिकु निशान हूंदो आहे मैडम। मरीज़ एतबार करे त मर्ज़ु ख़ुदि ब ख़ुदि हेठि लहणु शुरू थी वेंदो आहे। चवंदा न आहिनि त डॉक्टर जी रुॻो मुर्क मरीज़ जे अधु बीमारीअ जो इलाजु हूंदी आहे। तव्हां खां उन करे पुछियुमि जो सोचियुमि मतां मसीहा को अहिड़ो हुजे जो अंदरि जो एतबार वरी वियो हुजे। एतबार हुजे या न हुजे, कजे छा? हिननि जो इलाजु न की सवलो आहे न ॾुखियो। केॾी महिल दिलि चवंदी आहे त चइजे त जंहिं महिल तव्हांजो भाउ साम्हूं आयो त सभई मर्ज़ रवाना थी वेंदा। पर उहो बि ख़दशो रहे थो त थी सघे थो त ईअं न थिए। थी सघे थो त उहो खेसि बि सुञाण खां इनकार करे। जे सुञाणे वञे थी त इलाजु बेहदि सवलो आहे, पर जंहिंखे सुञाण खां इनकार हुजे त पक सम्झिजे त हाणे मामिलो दवाउनि खां बि शायदि मुश्किल निबिरे। संदसि चहिरे ते बेहदि संजीदगी हुई। ॻाल्हाइणु मध्यम हुउसि, पर ॻाल्हि जो लहजो कदावर हो। मूंखे लॻो खेसि सम्झाइण जो हुनरु ईंदो आहे। अञा ॻाल्हि हली रही हुई। साम्हूं बेंच ते ॾंद कढंदे लालण असां ॿिन्हिनि खे पाण में ॻाल्हाईंदे ॾिसी रहियो हो।